वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली दोस्तरानी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर है। अज दोस्तों असां इंसान जे माना उन किरदार ते ॻाल्हाईंदासीं जंहिंमें हिकिड़ा नस्ल वारा माण्हू हूंदा आहिनि, पीढ़िया जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा बेपीढ़िया माण्हू हूंदा आहिनि, बेनस्ल जा हूंदा आहिनि, जिनखे गुरु चोर बि खणी चइजे। माना उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं। पर हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिननि सिटनि सां त वसे थो बारान सप ऐं सिप जे वात में, होॾां मुल भरिया मोती होॾां ज़हर बि ज़ियान, इहो ई इम्कान कमीने ऐं अशराफ़ जी। दोस्तों हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन मौज़ूअ ते माना पीढ़िया ते माण्हू ऐं बेनस्ल माण्हू ते जे किरदार ते ही सिटूं सहेलियूं आहिनि ऐं उहे ॿुधाईं ऐं जेके असां तव्हांजे आॾो वरी सहेले ऐं तव्हांखे ॿुधायासीं। दोस्तों वसे थो बारान सप ऐं सिप जे वात में, मींहुं वसंदो आहे, बरसाति वसंदो आहे। बारान छा चयो आहे हिनखे बरसाति खे, सप ऐं सिप जे वात में, माना सप माना नांग बि उहो बरसाति जो पाणी पीअंदो आहे ऐं सिपी बि पीअंदो आहे। नांग पीअंदो आहे साॻो इहो बरसाति जो पाणी, त नांग मां ज़हर ठहंदो आहे, ऐं सिपी पीअंदो आहे उहो बरसाति जो पाणी, त सिपीअ मां मोती ठहंदो आहे। पीतऊं त हिकु माना जुज़ो, मगर सिपीअ मां मोती ठहियो साॻे जुज़े मां, ऐं नांग मां साॻे जुज़ो पीतई, साॻो बरसाति वारो पाणी पीतई, उन्हीअ मां वरी ज़हर ठहियो। हाणे छा थो चए त इहो ई इम्कान कमीने ऐं शराफ़ जी, माना चए थो जेकॾहिं कमीने खे तव्हां खाराईंदव ऐं उन सां उथी वेठी कंदव, उन सां दोस्ती रखंदव, त उन मां तव्हांखे माना इन नांग जीअं ज़हर ठहंदो ऐं उहो तव्हांखे केॾी महिल बि ॾंगे सघे थो, तव्हांखे ईज़ा ॾेई सघे थो, तव्हांखे घाव ॾेई सघे थो। पर जेकॾहिं माना ऐं ज़ख़्म दिलि खे बि ॾेई सघे थो। जेकॾहिं तव्हां कंहिं पीढ़ाए ते कंहिं असली माण्हूअ सां तव्हां दोस्ती रखंदव, त उन मां तव्हांखे मोती मिलंदा, यानी हुन खां तव्हांखे फ़ाइदो मिलंदो, हुन मां तव्हांखे ॾुख न मिलंदो, हुन मां तव्हांखे सुकून मिलंदो ऐं फ़रहत मिलंदो। दोस्तों अॼुकल्ह हर को जल्दी करे माना दोस्तियूं रखे थो। कंहिं वटि मोबाइल सुठी ॾिसी अदा तो वटि कहिड़ी मोबाइल आहे उन सां जल्दी में दोस्ती रखे थो। कंहिं वटि गाॾी का सुठी ॾिसंदा भॼी वञी उन सां दोस्ती रखनि था। अॻ में ईअं न हुयो। पीढ़िया ते माण्हू जे लाइ बाक़ाइदे जाखोल करे उन सां दोस्ती रखंदा हुआ। तंहिं करे चवंदा आहिनि त भित बि पीढ़ाए थो। किथे वञिबो हो पुछंदा हुआ बाबा तूं कहिड़े नस्ल जो आहीं, नस्ल जो पुछंदा हुआ, बाबा कहिड़े नस्ल जो आहीं, बाबा फलाणे नस्ल मां आहियां। पोइ जेको हो चवंदा हा हीअ पीढ़िया ते नस्ल मां आहे, पोइ उनजी ख़िदमत बि कंदा, टहल टेक कंदा, उन सां उथंदा वेहंदा, उन सां दोस्तियूं रखंदा, ओलनि माण्हुनि सां माना वाक़फ़त कंदा। अॼु ईअं न आहे। दोस्तियूं रखी ऐं उन्हनि ते एहसान कयो था, महिरबानियूं कयो था, उहे माण्हू वरी तव्हांखे माना उल्टो वरी गुण चोर माण्हू उहे आहिनि। उहे गुण चोर माण्हू, एहसान फरामोश माण्हू, एहसान बि करीस, वरी इल्ज़ाम तराशिन कंदड़ माण्हू, जिन सां तव्हां चङाइयूं कयो था, उहे तव्हांखे वरी माना इल्ज़ाम तराशियूं ऐं इल्ज़ाम हणी तव्हांजे दिलि खे ॾुखाइनि था, दिलि में ॼण जो ज़ख़्म ॾेई था छॾनि। जंहिंजे करे उन्हनि सोचनि वीचारनि जे करे ऐं उन ग़म ऐं गुस्से जे करे, उन चङाई हुजण जे बावजूदु ग़लति नतीजो निकिरण जे करे तव्हांजा जल्दी में अछावार जिस्म ते अची वञनि, जल्दी अछावार थियो वञनि। हालांकि अछावार 60 उमिरि जे पोइ पवंदा आहिनि, 60 साल खां पोइ हुअणु घुरिजे। तंहिं करे असां तव्हांजे आॾो ही जेको माण्हुनि जो जेको रवियो आहे उन रविये खे ॾिसंदे असां चयोसीं अहिड़ी ॻाल्हि तव्हांजे आॾो आणियूं जीअं तव्हां पंहिंजो बचाव करे सघो ऐं इन गुण चोर माण्हूअ खां, इन बेनसुल खां, इन खां तव्हां कीअं पाण खे बचायो, कीअं बचाए सघो था। उन लाइ मां इहो तव्हांखे अर्ज़ु करणु चाहियां थो त होशियारी वठो
जल्दी उबराए बि करे कंहिं सां दोस्ती न रखो ऐं न कंहिं सां जल्दी छिनो। छो त तव्हां दोस्ती जॾहिं कंहिं सां सुठे माण्हू सां रखंदव, पीढ़िया ते माण्हू सां रखंदव त उन्हीअ मां फ़ाइदो मिलंदो, जिस्मानी रूह खे बि तस्कीस मिलंदी, सुकून ऐं फ़रहत मिलंदो। ऐं ईअं सम्झो त सचो दोस्त ऐं सचो पीढ़ियातो मिलणु मुश्किल आहे। उन लाइ तव्हां जाखोड़ करे हथ कयो, उहो दोस्त तव्हांखे हर जॻह हर लम्हे ते कमु अची सघे थो। पंहिंजे अज़ीज़ क़रीब पंहिंजे रत जे रिश्तनि खां बि वधीक उहो माण्हू कमु ईंदो आहे। ऐं हू माण्हू जंहिंजो ज़हर बि ज़ियान, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो, इहो ई इम्कान जंहिंजो ज़हर बि ज़ियान, इहो ई इम्कान कमीने ऐं शराब जी। त हुन खां तव्हांखे नुक़सान खां सवाइ को शइ नथो मिली सघे। हू मफ़ाद ख़ातिर, हू पंहिंजे कमनि ख़ातिर तव्हां सां मिठियूं ॻाल्हियूं कंदो, मिठो लहजो इस्तेमालु कंदो, सुठे थियण जी कोशिशि कंदो ऐं तव्हां उन्हीअ में भुलिजी पाण खे धकाए था विझो ऐं पाण नुक़सान में हलिया था वञो। पंहिंजे पैसे जो बि ज़ियान, पंहिंजे तबियत जो बि नुक़सान ऐं पंहिंजे जिस्म जो बि नुक़सान, पंहिंजे ज़हन जो बि नुक़सान ऐं पंहिंजे माना ॾाहप ऐं अपुल खे जेको तव्हां इस्तेमालु न करे ऐं इहो कमु कयो था, उहो ॼण चओ त हिकु वॾी तारीख़ जो अलमियो वॾो सम्झिबो। ऐं मां इहो तव्हांखे चवणु चाहींदुसि त अॼु ॾींहं खां वठी होशियारु थियो, पाण में टैलेंट धारियो, इन्हनि ॻुड़ चोर माण्हुनि खां बचो, इन इल्ज़ाम तराशी कंदड़नि खां बचो जेके एहसान बि तव्हां कयो ऐं एहसान जे एवज़ वरी इल्ज़ाम तराशियूं ऐं दिलि खे ॾुखाइण ऐं कंहिंजे दिलि खे ज़ख़्म ॾियणु ऐं कंहिंखे माना सुठे माण्हू खे ग़लति चवणु, इन्हनि खां तव्हां बचो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।